हिकिड़ो मुल्हिद प्रोफेसर जहाज़ में वेठो, उन जे भरिसां वारी सीट ते हिकु नौजवान छोकिरी वेठी हुई जेका किताब पढ़ण में इंतिहाई मसरूफ़ हुई। उन प्रोफेसर उन छोकिरीअ सां मुखातिब थींदे चयो त छा तव्हांखे किताब पढ़ण जो शौक़ु आहे? छोकिरी चयो हा, मां बेहद किताब पढ़ंदी आहियां ऐं ज़बरदस्त किताब पढ़ण जो शौक़ु आहे। उन प्रोफेसर उन छोकिरीअ खे चयो त कुझु टाइम जे लाइ किताब बंदि कयो त पाण ख़ुदा जे हुजण ऐं न हुजण, जन्नत ऐं दोज़ख ते थोरी ॻाल्हि ॿोल कयूं। उन छोकिरीअ किताब बंदि कयो ऐं प्रोफेसर जे तरफ़ तवजो ॾींदे चयईं त मूंखे हिकिड़ो सुवालु आहे। प्रोफेसर चयसि त पुछो, वॾे शौक़ सां, कहिड़ो सुवालु आहे? उन छोकिरीअ प्रोफेसर खे चयो त गऊं, घोड़ो ऐं ॿकरी टई गाहु था खाइनि। प्रोफेसर चयो त एब्सोल्युटली, इहा त हक़ीक़त आहे। छोकिरीअ सुवालु कयो त जेकॾहिं उहे टई गाहु था खाइनि त गऊं छेणो, ॿकरी फोलड़ी ऐं घोड़ो लिॾ छो थो ॾे? प्रोफेसर जो मथो चकराइजी वियो ऐं कुझु सोचणु लॻो। सोचे सोचे चवणु लॻो त सुवालु ॾाढो ॾुखियो आहे, इन जो जवाबु त इंतिहाई अजीब हुजणु घुरिजे। इहा हक़ीक़त आहे त उहे टई गाहु था खाइनि त पोइ उन्हनि जी जेका वेस्टेज आहे उहा मुख़्तलिफ़ छो? उन छोकिरीअ प्रोफेसर सां मुखातिब थी चवणु लॻी त जेकॾहिं तोखे लिॾ जी बि ख़बर नाहे, जेकॾहिं तोखे फोलड़ियुनि जी बि ख़बर नाहे, तूं ख़ुदा जे हुजण ऐं न हुजण ते बहस कंदे? ईअं चई छोकिरी किताबु खोलियो ऐं हिकु दफ़ो ॿीहर पढ़ण में मगन थी वई।